आला आलम जो धणी अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी जगत लोध्यास तू न लोधज लज धणी जगत लोध्यास तू न लोधज लज धणी कच्ची कमीणी कोझड़ी एबन भरी हुयास कच्ची कमीणी कोझड़ी एबन भरी हुयास पल तो पयास बख्श बदियूं बदकार जूं हाय हाय जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफा भी अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे जिते जिते बि तव्हां असां खे ॾिसंदा हुजो पोइ लाड़ हुजे उतर हुजे काछो हुजे अदियूं हुजनि भेनरूं हुजनि जा नंढड़ा बालकड़ा असां खे ॾिसंदा हुजनि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे सो अॼु आचर जो ॾींहुं हुजे ऐं आचर जो ॾींहुं मोकल जो ॾींहुं हुजे मोकल त बालकनि खे ऐं उस्ताद साहिबनि खे हुजे बसि हाणे अनक़रीब स्कूल बि खुलण वारा हुजनि ऐं अॼु वरी जेको हुजे सफ़र महीनो बि शुरू थी वियो हुजे सो हाणे सफ़र में बि वरी अहिड़ा मेड़ा मलाखड़ा इहे बि ज़रूरु थींदा हुजनि जीअं लाखणे लतीफ़ जो मेड़ो बि अचे जीअं उनजो उर्स मुबारक बि अचे सो महीनो बि जेको हुजे उहो बि सफ़र अची वियो हुजे अॻियां वरी अगस्त अचे त बालक स्कूल वञनि पोइ हाणे सभु को तयारी में हुजे वालदेन तयारी में हुजनि उनजे कपिड़े लटे लाइ उनजे किताबनि लाइ या सॼी तयारी कंदा हुजनि पर उन सां गॾोगॾु मौसम जो जेको हाल अहिवाल हुजे सो मौसम त अहिड़ी थी वई जो हाणे ॿुधाईंदा हुजनि त वरी मींहुं पवण वारो हुजे सो पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ हिसनि में पोइ असांजा सभु शहर हुजनि पर हीअं पंजाब ऐं पोइ ही कश्मीर वारा पासो ही पासो वञूं त हिन साल त ॾिसो त ककर फाटी पवनि त एॾा मींहुं पियो हुजे जो इलाइक़ा ॿोड़े छॾिया हुजनि वरी ॾिसो मालिक साईं कीअं असांखे करे ॾेखारे त कीचड़ ऐं पथरनि जो इहो पाणी वहंदो ईंदो हुजे ॻोठ जा ॻोठ वाहण जा वाहण ईअं पाईंदो अचे पथरनि जो हाणे ॾिसो पाणी अचे उन में कीचड़ मिलियल हुजे हाणे इहा कीचड़ जेका असीं ॾिसूं दरिया जे पेट में थिए हाणे उहा कीचड़ वहण शुरू थिए माना इहो मालिक साईं बाज में रखी ख़बर न पवंदी हुजे इंसान जे लाइ ॾिसो त इहो कीअं अजूबो हुजे त जबल पहाड़ जिथे माण्हू वञणु घुमणु फिरणु उन चोटीअ तां उहे पथरनि जो पाणी उहा कीचड़ वहंदी हुजे त उन जी जेका मालिक जी जेका बाज हुजे न हर वक़्तु उहा घुरंदा हुजो शुकुरु कंदा हुजो विचोले दर्जे जी ॿोॾ हुजे पाणी आयो हुजे कचे जा इलाइक़े जा इहे फसल त ॿुॾा हुजनि ॻोठ बि ॿुॾा हुजनि माण्हुनि माल बि कढियो हुजे पर साॻी जाइ ते आबादगारनि जो इहो बि आवाज़ु हुजे या बि रड़ हुजे त वाहन में पाणी न हुजे असां वटि पाणी न ईंदो हुजे सो हाणे असीं त इन सॼी इन उणुतुण खे ॾिसंदा हुजूं त सुबुह जो सचु पुछो त ॾंदे आङिरियूं अची वञनि त ही सिस्टम कीअं हलंदा हुजनि हिकिड़ो त दुनिया जो इहो मालिक जेको पंहिंजो सिस्टम ठाहे छॾियो उहो पाण ॼाणींदो हुजे पाण हलाईंदो हुजे इन करे अॼु भिटाई साईं जो बेत बि मूं पढ़ियो हुजे त जगत लोध्यास जगत असांखे जेको हाल जग असांजो कयो हुजे पर तूं न लोधज लज धणी कची कमीणी कोझड़ी एबन भरी हुयास पल तो पयास बख्श बदियूं बदकार जूं त मुंहिंजा मालिक साईं तूं ई बाझ कंदो हुजी तूं वार कंदो हुजी ॿियनि खे दग ॾींदो हुजी असांखे दग ॾींदो हुजी दग लाहींदो हुजी सो इन जे करे शुकुर बि कंदा हुजो माफ़ी बि मालिक साईं खां घुरंदा हुजो त इहा कुदरत हुजे भाई इहो निज़ाम हुजे पाण खे उन में रखो माठीणीअ में हेठाईअ में दुनिया बि हुजे इहो ॾिसंदा हुजो इंसान पाण खे घणो सगारो सम्झे पर सच पुछो इहो पथरनि ऐं कीचड़ वारो इहो जेको पाणी वारो इहो रेलो हुजे ऐं ॾिसी करे सच पुछो अचरज में अची वेंदो हुजां त ईअं बि थींदो हुजे इहा हुन जी कुदरत हुजे इहो इंसान जे वस जी ॻाल्हि न हुजे त उतां जे इलाइक़े जा माण्हू
लॾ पलाण कनि ईअं घर छॾे भॼंदा हुजनि फ़सुल छॾे भॼंदा हुजनि तव्हां छा सम्झंदा रगो पंहिंजी जाननि जी हिफ़ाज़त कंदा हुजनि सो हमेशा मालिक साईं खां तौबा जारी जेका हुजे उहा लाज़मी हुजे असां रगो रड़ूं वाका करूं पाणी न हुजे हाणे जो मालिक पाणी ॾिनो हुजे त हाणे वरी जेको हुजे बसि छा कंदा हुजूं हाणे तौबा जारी जो जहान हुजे सो हुन सां गॾो वरी स्कूलनि जी ॻाल्हि कई हुजे त बालक ज़हनी तौरु पाण खे तयारु कंदा हुजनि ऐं वरी राति जो बि इहो ॾिसंदा रोड रस्तनि ते इहे गाॾियुनि जा एक्सीडेंट इहे बि ॾाढा थींदा हुजनि राति जो जिथे सुबुह जो उथूं त कान का इहा ख़बर पोइ पाण में जेको झेड़ो हुजे उहे बि ख़बर पर हाणे वरी अॼुकल्ह वरी ॿियूं बि ख़बरूं अचनि सोशल मीडिया ते त हिकिड़ी औरत 5 ॿारनि खे जनम ॾिनो हिकिड़ी औरत 5 ॿारनि खे जनम वरी ॿिए ॾींहुं आयो हुजे त हिकिड़ी औरत 3 ॿारनि खे जनम ॾिनो उहो मालिक हुजे जंहिंखे अबा ॾे त खरार करे ॾेसि ॾे त गंज हुजे किथे त सिकंदा हुजनि किथे त खाइण लाइ न हुजे त वरी किथे जेको हुजे 5 3 मालिक ॾींदो हुजे इहा सभु हुन मालिक खे बाज हुजे के त ॾिसो त बासूं बासींदा हुजनि गंढियूं ॿधंदा हुजनि दुआऊं पिनंदा हुजनि त मालिक साईं ॾींदो हुजे सो इन जे करे उहो हलंदा हुजूं प्रोग्राम जी शुरूआत में वाई ॾांहुं हलंदा हुजूं उहा वाई मां ॾिसंदा हुजो पर इन सां गॾोगॾु मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे अवां सब्सक्राइब कंदा हुजो बेल आइकन कंदा हुजो उनखे शेयर बि कंदा हुजो उनखे बेल आइकन बि कंदा हुजो उनमें जेको बि रंग हुजे सुबह मेहरान खां वठी लाॾा लोक गीत ऐं राम राधा जो ही नंढड़ो प्रोग्राम उन खां अलावा जेको हुजे टीवी ते बि असांजो नंबर हलंदो हुजे उन ते फोन कॉल बि करे सघंदा हुजो हाल अहिवाल हर छंछरु आर्तवारु सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामो ई राधा अवां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर हुजे ऐं उन सां गॾोगॾु फेसबुक ते पेज हुजे मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते पेज मेहरान टीवी एंटरटेनमेंट उनखे अवां फॉलो कंदा हुजो उते वेंदा हुजो उते खोड़ सारियूं शयूं हुजनि हींअर जे अवां किथे टीवी ते न हुजो किथे वाहन वस्ती किथे रस्ते में हुजो त फेसबुक ते बि अवां असांखे ॾिसी सघंदा हुजो ॻाल्हि ॿुधी सघंदा हुजो जवाबु ॾेई सघंदा हुजो लिखी करे शेयर बि करे सघंदा हुजो सो हाणे वरी हलंदा हुजो वाईअ ते या वाई में ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजो अञा तव्हां सां कचहरियूं कयूं हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अवां सभिनी खे भलीकार हुजे साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो कल्ह वारो जेको ॾींहुं हुजे कल्ह अवां सां कचहरियूं मुथियूं हुजनि खोड़ सारियूं पर इहो फोन जो नंबर बि हलंदो हुजे अवां जे टीवी स्क्रीन ते छा कंदी हुजे छा थियो हुजे हेलड़ी में को माण्हू खे खंगकार थींदी हुजे तोखे छा तूं को लाउड स्पीकर चेक कंदी हुजे हलो माण्हू को सिधो को माण्हू त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो जाऊं बि जेको हुन जी ना हुजां पत्थर जी मूर्ति ठहियल बसि हिकिड़ी जात बिठी हुजे न खंग न खुड़को न का ॻाल्हि न मोहाड़ लाज़मी ॻाल्हि हुजे जहिड़ो इंसान हुजे खंग खुड़को बि हलंदो हुजे इहो जहिड़ोपन त न हुजे इहो जहिड़ोपन त न हुजे पोइ छा हुजे चवंदा हुजनि इहो पसान में हुजे अदा बस मिड़े वञे खंगो खुड़को या त वरी सिधो थींदो हुजे हुजे हथ त केॾी स्पीड में खणी माण्हू पोइ हलंदो वरी अचे मां अञा हीअं ॻाल्हाईंदो जा बस या तो जी तकरी रही अध में हली वई हुजे मुंह जो पर जे कम खल गो पियो हुजे तो जो खंग खुड़के सां छा वेंदो हुजे मां जेको सोचो हुजे उनखे डिस्ट्रेप करे छॾियो हुजे हा वॾो हिन सोचो हुजे उनखे या मुंह कटे छॾो हुजे हलो अस्सलाम वालेकुम या अली मदद वालेकुम सलाम अदा केर कड़े शहर का दा अदा अंसार को सो गलाइंदो हुजे गुलशन अदीद कराची खां भाॼाई खे छो चवंदो हुजे छो विढ़ंदा हुजो बाम जा अब असां खेर सलई अञा पाण में ॻाल्हि शुरू कई हुजे मथां वरी तूं बची पुॻो हुजी ईअं न कंदा कयो न मिठा आदि असांजी खे न चवंदो ॾाढो ॾुख थींदो हुजे भाउ तव्हां हिल मज़ाक बि कंदा आहियो पर ॿिया माण्हू छा चवंदा हुजनि न तूं थिए तोखे वॾो ॾुख कहिड़ो लाचार हुजे जो असांजे घर जे कंधीअ खे कन ॾे बीठो हुजी ॿुधंदो हुजी वेठो ॻाल्हियूं
न न सॼी पब्लिक ॾिसंदी हुजे न भाउ मुंहिंजा, मां त कोन थो चवां, मां त हिकिड़ी थोरी मिसाल थो ॾियां मिठा। मिसाल माना माण्हू ॿिए जूं ॻाल्हियूं न ॿुधे, वरी चुप करे पंहिंजे कम में हुजे। तूं वरी पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधी असांखे हे सिस्टम घर जो हर को माण्हू पंहिंजो हलाए। न न अहिड़ी ॻाल्हि न हुजे, पंहिंजे ॻोठ जा हुजनि, थोरो माना मिसाल त ॾींदा हुजनि पाण खे। तूं ईअं चवंदो हुजे पोइ रहंदो जनानी मुहारी चवंदी हुजे त दुनिया में माण्हू हो छा चवंदा, हे माना सुबुह सां तूं यार कहिड़ी यार ॻाल्हि खणी आयो हुजे। पहिरियों पहिरियों निरड़ में लॻो, मुंहिंजो मतिलबु आहे फोन ते आयो हुजी। न न अहिड़ी ॻाल्हि न हुजे, ॿियो ख़ैरु हुजे मिठा? सभु ख़ैरु हुजे। कराची मौसम कीअं हुजे, होटल कीअं हलंदो हुजे? होटल VIP हलंदो हुजे, कराची मौसम जुड़ाली हुजे मिठा, VIP। वाह ऐं वाह गानो मुमताज़ मलाई जो ॿुधाईंदो हुजे असांखे। गानो तोखे अॼु भलो मौसम जे आधार ते ॿुधाईंदो हुजां। वॾी महिरबानी हुजे, लख सभिनी खे थोरा। सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि तव्हांजा। सो ये मौसम अहिड़ी भली हुजे, थधी थधी मौसम, ऐं अहिड़ी मौसम में त पोइ जेको हुजे न माण्हूअ जो पंहिंजी जेका तबियत हुजे उहा पिणु हुजे। पर तबियत खे जे अहिड़ो घर में हुजे न पोइ माण्हू जी तबियत केॾांहुं सही थींदी हुजे। अच्छा माना असांजे हुजण सां तुंहिंजी तबियत में माना जेको हुजे बहाली न ईंदी हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम। फ़कीर लखाना साईं, छा हाल आहे? ठीकु हुजो, चङा भला हुजो? अल्हम्दुलिल्लाह सब ख़ैर, तव्हां ॾे ख़ैर आहे? सभु ख़ैरु लॻो पियो जे, अव्हां ॾे ख़ैरु हुजे? शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह सब ख़ैर आहे। जुड़ाली मौसम लॻी पई आहे। अॼु को थरी कलाम को ॿुधाए जो को थर जो साईं शफी मोहम्मद साईं जी आवाज़ में को भलो को रिकॉर्ड। हा साईं, अॼु मौसम वाकई मेघ मल्हार लॻी पई हुजे, सो अॼु रिकॉर्ड तव्हांखे भलो ॿुधाईंदो हुजां। साॻिया रिकॉर्ड ते दुनिया चंड ते पुॼी आहे। तव्हां इहा हद वारे साॻिया पिछले रिकॉर्ड ते पुराणा रिकॉर्ड के ॿिया शफी मोहम्मद साईं उस्ताद बरकत फ़कीर इन्हनि जा रिकॉर्ड बि ॻोल्हियो न। ओ काका, दुनिया बि चंड ते पहुती हुजे, अव्हां बि ॿिया बिरागी त ॿुधो न भला। हाणे हुनजा किथां रिकॉर्ड आणियूं हुन कैसेट में ॻाया हुजनि। दुनिया सां गॾोगॾु अव्हां पाण बि ॿिया रागी बि खोड़ हुजनि, उन्हनि खे ॿुधो, ॿियनि खे बि वारो ॾींदा हुजो। भाई पुराणा हींअर वारा असांखे एतिरो मज़बूत आहे। तव्हांजे महिरान TV ते जाम शफी फ़कीर जा ईंदा आहिनि साईं। उहे मां सभु कलाम वारे वारे ते हलाईंदा हुजूं काका। हलंदा हुजनि काका तुआरो बि इहो साॻियो सबक़ु, इहो शफी फ़कीर जो हर कलाम हलंदो हुजे, इन करे तोखे ॿुधाईंदो हुजां हलंदो हुजे। हिन प्रोग्राम में वरी पब्लिक चॉइस में वरी ॿियो कलाम हलंदो हुजे, वरी हूअं जो हूअं हलंदा हुजनि त वरी ॿियो कलाम हलंदो हुजे। सो कलाम तोखे अॼु भलो ॿुधाईंदा हुजूं। वॾी महिरबानी हुजे। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि तव्हांजा। सो काको बि जेको हुजे सुबुह सां हिन मौसम में जेको हुजे कलाम, काका इहो टेप में बि जेके कलाम हुजनि उहे हीअं ठपी करे हीअं लॻाए करे हणी वरी पोइ सॼो ॾींहुं सॼी राति वेठो ॿुधंदो हुजे, जीअं मां हिनखे सॼो ॾींहुं घर में ॿुधंदो हुजां। साबस हिननि कननि खे हुजे सुख वारी, हाय हाय सुख विहाए। कल्ह तूं मासी हुरा वटि वई हुजी त हिते सभु चवनि त रामला अॼु त तूं वरी सुख में हुजी। मूं चयो साईं अॼु ईअं हुजे जीअं ॿ विहाणा ॾेई माण्हू सुतो पियो हलो वालेकुम। महराब खान जूने जो खरड़े मां। महराब साईं, छा हाल हुजे? ठीकु हुजो, चङा भला? तबियतूं ॿार अॼु यार 2 महीना थिया आहिनि, अॼु गानो ॿुधां वारो ॾींहं गणींदो हुजे जा महराब साईं। वॾी महिरबानी हुजे महबूब मिठा, वॾी महिरबानी हुजे, लख थोरा हुजनि। सो इहो खरड़े जा बि माण्हू कमाल हुजनि, कल्ह ईअं चवंदा हुजनि ईअं ॻाल्हि कंदो हुजां हलो अस्सलाम वालेकुम राजा साहब, तव्हांखे सलाम हुजे। वालेकुम सलाम। अदा केरु कड़े सर खां? साईं मां फ़कीर थो ॻाल्हायां, शमसदीन ॻोठ खां। छा हाल हुजे फ़कीर साईं? ठीकु हुजो? ऐं दुआयूं अलाह जा लख से साईं, तव्हांजी असांजी दुआ क़बूल थी वई आहे। इहो भला वरी कीअं? साईं अलाह ताला पंहिंजा मलाइक न मोकिलींदो आहे, पर मलाइक जी सूरत में बंदा मोकिलींदो आहे। अलाह ताला वकीलनि खे वरी जोश ॾिनो, वाह वाह। वरी मौलवी साहबनि खे बि जोश ॾिनई। मौलवी साहबनि जी घंटी मथी जे केॾे हीणी थींदी, पोइ मौलवी हीणा थींदा आहिनि,
पर क़ौम मज़बूत आहे। अदा हलो जी, जी। हाणे असांखे अलाह ताला ते इहो फ़ख़्रु आहे, इंशा अलाह ताला असांजा ई ज़ालिम हुक्मरान सभु वेंदई। यार इहो सुबुह खां कीअं असां ॿियनि खे बददुआ कीअं ॾियूं यार, असां बददुआ न ॾियूं, असां हर माण्हू खे दुआ ॾियूं। असांजो लटो, असांजी इज़त, असांजो औरत, असांजो बच्चो महफ़ूज़ न आहे, भला असांखे मिज़ाज असां त अलाह खे दाणियूं था। हा इहो त सही हुजे, पर इहो पाण खे बि सोचणु घुरिजे त एतिरो वक़्तु असां इहो वधणु छो ॾिनो हुजे, इहा ॻाल्हि इहा वाखाण इहा ॻाल्हि होसि ताईं पुॼायूं। बाक़ी हाणे बददुआ ॾियणु इहो त मालिक बि चइजे बा दुश्मन खे बि कॾहिं बददुआ न ॾींदा हुजो। मालिक साईं उन्हनि खे सम्झाईंदो हुजे बाबा अॼु जो ॾींहुं वरी सुभाणे जो ॾींहुं बि थियणो हुजे, इहे वरी वरी बि अव्हां खां वाउंट वठणु अचनि, उन महिल त असां सभु उन्हनि खे वाह जायो हंध विछाए रलियूं टे टे विहाणा ॾेई साईं साईं करे फाउंटूं कढायूं, पोइ वरी वाका कंदा। जी जी मुंहिंजा साईं मौत बि कंहिं न ॾिना थी, अखरनि में चढ़ी विया थी। आओ बा हा भाउ हाओ अखरनि में चढ़ी विया आहिनि, मुनाफ़िकनि जी टोली आहे। काका अलाह पंहिंजा मलाइक मोकिलिया थी, अलाह करे वकील कामयाब वञनि, मौलवी साहब कामयाब वञनि, अमन थिए अमन थिए अमन थिए अमन थिए अमन। अमन जो वाउंट तोखे मुंहिंजे तरफ़ां बि हुजे न मुंहिंजी जनानीअ तरफ़ां बि हुजे, अमन लाइ वोट, अमन लाइ असां 10 वाउंट ॾियण लाइ तयारु हुजऊं। मुंहिंजे औलाद जी पार थी दुआ घुर, अब्दुल गनी जे लाइ, अब्दुल समद, नसीर अहमद, अब्दुल समी जे लाइ, ॿार बचनि जे लाइ दुआ घुर। बचड़नि खे दुआऊं हुजनि, इहे मुंहिंजा बचड़ा हुजनि, उन्हनि खे बि मालिक साईं गंज ॾींदो हुजे, खीर खंड हुजनि पाण में, ऐं ईअं वधंदा हुजनि इल्म में अदब में। सो सही ॻाल्हि कई हुजेव त अमुन जेको आहे न, अमुन जा पखी उॾाइण खपंदा हुजनि, अमुन जा। सुबुह मोहबत हुजे, अमन हुजे, भाईचारो हुजे, प्रेम हुजे, इन खां वधीक पोइ ॿियो असांखे छा खपंदो हुजे। हलो अदा नालो 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 मुबारक अली। मुबारक अली, मुबारक हुजे अदा, मुबारक हुजे, मुबारक हुजे, नालो मुबारक हुजे, छा हुजे अदा अदा मुबारक, ॿियो ख़ैर हुजे। जी जी प्रोग्राम जो नालो छा आहे? रामू ऐं राधा छा कयो रे, छा कयो अथनि? सो ख़ैर। हलो प्रोग्राम जो नालो रामू ऐं राधा छा कयो रे? अदा काॾे वियो हुजे, आवाज़ तुंहिंजो कटबो हुजे जानी, वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। अदे मुबारक जेको हुजे सो हाल अहवाल त कंदो हुजे, हाल अहवाल ॾिनो बि हुजे त, पर नालो प्रोग्राम जो रामू राधा हुजे, चवंदो हुजे छा कयो हुजे न रामू ऐं राधा। रामू ऐं राधा छा कयो रे? हा छा कयो रे, हा इहो अदो चवंदो हुजे, रामू ऐं राधा छा कयो रे, माना ॿोली ॻाल्हाईंदो हुजे। पर यार इहो सिग्नल जो जेको मसलो हुजे न, पोइ ॻाल्हि पूरी हपऊं न थियो, माना पहुचंदी माण्हू करे को हेॾे को होॾे को छित ते को हिन कन खां वरी हुन कन ते फोन हुजे। हलो हलो साईं, ख़ुशि हो, ॿियो ख़ैर आहे? दुआ दुआ सभु ख़ैर साईं, तव्हां ठीकु हुजो, चङा भला हुजो, तबियतूं ॿार, पंहिंजो नालो ॿुधाईंदा हुजो। नालो मुंहिंजो साईं बरकत अली कमराणी, ज़िला चावी, बलोचिस्तान खां। वाह वाह कमराणी साहब, भली करे आया हुजो, ख़ुशि चाक चङा। ॿियो ख़ैर आहे, ठीकु ठाक आहे, तव्हां प्रोग्राम ॾिसूं था, ॿियो जुमो आहे, असां हणूं था नंबर, तव्हांजो नंबर ई नथा खणो असांजो साईं। साईं अव्हां जे लाइ त असां सिक में उभ पेरा बीठा हुजूं, उन अदड़ी जो जोड़ो ॾिठोसीं, मां बर्थ जो कमु कंदो आहियां, कशीदा जो अॻे जेको प्रोग्राम में तव्हांजो। वाह 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 वाह, हा बिल्कुलु ॾिठो हुजे, उहो बि ॾिठो हुजे, पर अॼु वरी प्रोग्राम असांखे ॾाढो पसंदि आहे। हिते बलूचिस्तान में सिंधी ज़ुबान घटि ॻाल्हाए वेंदो आहे, तव्हांजी जेकी ॿोली आहे, जेको तव्हांजो प्रोग्राम आहे, तमामु असांखे पसंदि आहे। अदा बलोचिस्तान वारा तव्हां असां सभु पाण में भाइर हुजऊं, असां ॿोलीअ वारी ॻाल्हि रखूं ई कोन। अव्हां वटि जेके फनकार कचहरी थिए उहे असांखे वणनि, असांजूं ॻाल्हियूं अव्हां खे वणनि, सो पाण में भाइर हुजऊं। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां प्रोग्राम तव्हांजो पसंदि आहे, वेलकम चवंदा आहियूं, ॾिसंदा आहियूं तव्हांजो प्रोग्राम। वाह 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 वाह, माना वेही अॻे जुमे खां बि जेको आहे मां तव्हांजो प्रोग्राम कोशिशि कयो, कल्ह बि वॾो तव्हांजो नंबर आयुमि, तव्हां अकेला आहियो,
हाँ बा अॼु तव्हां सां न हुयो मां चयो वेलकम चऊं भाऊ खे सलाम पंहिंजो पुॼायूं हाँ यार कल राधा खे प्रोग्राम में शिरकत करूं असांखे तव्हांजे जे करे ख़ुशी थी वॾी असांखे साईं कमल साहब मूंखे तमामु घणी असांखे ख़ुशी थी हुजे असांखे असांजो असल जेतिरा असां वास्तो उस्ताद मोहम्मद जो आहे मां हेॾे ईरान जे बॉर्डर ते रहां थो बर्फ जो कमु कंदो आहे भर्त जो कमु कंदो हुजे हा कशीदाकारी जेको गुल हणंदा आहियूं जोड़नि खे वाह 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 पोइ त भला कारीगर हुजो ॿियो हा जी जी भलो बलोची कमु कंदा अॻे चकर अॻे प्रोग्राम में अदी खे ॾिठोसीं जोड़ो मां तव्हांखे ॿुधायूं जोड़े जो मां इहो कमु कंदो आहियां इहो बि ख़ुशी थियो असांखे न न इहो भलो भलो हुजे इहो प्रोग्राम तव्हांजो पसंदि आहे असांखे असांजा बचड़ा बि ॾिसंदा आहिनि पोइ जॾहिं बि प्रोग्राम में असांखे भेटाई जी ॿोली जेको जॾहिं बि ॿुधायो हाय 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 किथे त पंहिंजा हुजऊं न किथे त हिक ॿिए खे वेझा हुजऊं पोइ छो न सर बसि तव्हां अहिड़ो नंबर ॾियो जो तव्हां सां ॻाल्हाए बि सघूं जो टीवी खे प्रोग्राम खां बाद में बि तव्हां सां राब्तो करे सघूं असां तमामु ईरान जे बॉर्डर ते परे रहूं था आख़िर बलूचिस्तान जो इलाइक़ो आहे परे दफ्तान ईरान आहे हेॾा अफगानिस्तान लॻे थो असां तमामु परे हूं न मां बिल्कुलु ॻाल्हि अव्हांजी सम्झी हुजे मुंहिंजो इहो हिदायतकार वेठो जेको हिन सॼे सिस्टम खे हलाईंदो हुजे असांजो इहो साहब फोन वठि उनखे परतरी कंदो हुजे तव्हां सां राब्तो जोड़ींदो हुजे ज़रूरु सही ठीकु आहे सर सही आहे नंबर वठंदासीं जी जी सर ठीकु आहे वॾी वॾी महिरबानी सर वरी साईं बलोच वॾी साहब वॾी महिरबानी अदा सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा वरी महिरबानी साईं बलोच साहब साईं सां राब्तो जोड़ींदा हुजो ज़रूरु साईं हेॾे सिक ऐं हुब सां कमराणी साहब हुजे बाक़ी इहे सिक ऐं हुब सां बाक़ी हे त सते करेगा हितो हथ हेॾे ॾींदो अठो कारो तोखे सेखारींदी हुजां हल कहिड़ो सत कारो रखो हुजे कहिड़ो मो कलाम कुझु हुजे अॼु थोरो हरो भरो तूं जेको हुजे उहो न कंदो हुजे हिन मौसम में थोरो काकड़े खे हेठि रखंदी हुजे हरो भरो तूं जो इहो कंदो हुजे न हिन मौसम में गॾु यार ईअं ॻाईंदो हिते वञी रखंदी हुजे का सणाई थींदी हुजे कोई ॿेड़ी तरंदी हुजे हाणे पाणी आयो हुजे न चरियो हुजे हींअर इहो दरियाहनि ॾे वाहनि ॾे वञण खां सफ़ा मनायो जेको हुजे न उहो ताक़ीद हुजे सो हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़े कलाम ॾांहुं अधु चयो हुजे ॾांहुं त अधा 2 महीना थी विया हुजनि यार कलामड़ो न ॿुधायो हुजे सो यार दोस्त सभु काके बि फरमाइश कई हुजे सफ़ी फ़क़ीर जी सो आउं त चवां त सॼो ॾींहुं अव्हां जूं फरमाइशूं हलायां पर हे सॼी सिंध सभिनी जूं फरमाइशूं आस्ते आस्ते हलंदियूं हुजनि ज़रूरु सो हाणे वारा मुंहिंजे अंगण ते आया ॾींहं ख़ुशीअ जा सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजो हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां खे जे पंहिंजे प्रोग्राम रामो राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे सो अॼोके हिन रिहाण में आउं हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि कंदो हुजां अॼु खोड़ सारियूं ॻाल्हियूं हुजनि उहे बि असां वंड ज़रूरु करणियूं हुजनि पर मज़ा जे दुनिया में सिंध में असांजी सिंध में अहिड़ा भला जेके अदाकार हुजनि कलाकार हुजनि जिन ते मूंखे गर्व थींदो हुजे जिन खे मूं ॾिठो हुजे उन्हनि खां सिखो बि हुजे उन्हनि जो अंदाज़ उन्हनि जी अदायगी ऐं उन्हनि जो उथणु वेहणु सो मलक अनोखे साहब खे बि यादि करण जो ॾींहुं हुजे उनखे मलक अनोखो सिंध जो उहो भलोड़ अदाकार हुजे जंहिं मज़ाह में कमाल कयो हुजे हुनजी जेका ज़िंदगी हुजे हुनजो तालुक़ु मीरपुर ख़ासि सां हुजे पर मलक वरी मलक अनोखे अहिड़ो कमाल कयो हुजे सिंधी फिल्म खां वठी सिंधी ड्रामे ड्रामे खां पोइ स्टेज ताईं मलक अनोखे जेका पंहिंजी ॻाल्हि छॾी हुजे जेको पंहिंजो फन छॾियो हुजे फिल्मुनि में हुजे किरदार में ईंदो हुजे त उन वक़्तु जेके सिंधी फिल्मूं हुजनि उनखे मलक अनोखो 4 चंड लॻाए छॾे सो अहिड़ी शख़्सियत खे वरी वरी यादि कजे उन्हनि खे भेटा ॾिजे ऐं सच पुछो इहे असांजे लाइ माणिक मोती हुजनि महिराण टीवी जे लाइ असांजे लाइ इहे उहे हुजनि उहे किताब हुजनि उहे फन जा उहे किताब जिन खे असीं ॾिसी सिखंदा बि हुजूं उन्हनि जो अंदाज़ उन्हनि जो भोग करणु
ऐं उन्हनि जी गुफ़्तगू जेका हुजे, हुननि जी आम ज़िंदगी कीअं हुजे, इन्हनि सभिनी रंगनि खे मलकनि खां मूंखे तमामु घणो पसंदि हुजे, उनजो कमु तमामु घणो, पर असांजे विच में न रहियो हुजे त असां उन लाइ बि दुआगू हुजूं, उनजे कुटुंब लाइ बि दुआगू हुजूं ऐं असां इहो चवंदा हुजूं त हू पाण त ज़ाहिरी तौरु असां खां विछड़िया हुजनि, पर हुननि जा डायलॉग, हुननि जा जुमिला, हुननि जी अदाकारी उहा कॾहिं बि न असां खां विसरंदी हुजे। हू असांजे तमामु दिलनि जे वेझो हुजे, छो त असां मोहबत कंदा हुजूं। असीं फन जा जेके बि परस्तार हुजनि न, उहे शख़्सियत जे वञण खां पोइ बि हुननि लाइ उहा शख़्सियत, उहो मान रखंदी हुजे, उहा मर्तबो रखंदी हुजे। सो मलक अनोखो त क्या ही बात है, मलक अनोखा का डायलॉग सुनाऊंगा तो फिर कभी आपसे भी ऐसे कर, पर अभी फोन आए। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हो ज्यादा केरु कहिड़े शहर खां? लोंग बटी वगैरह गंबड़ का किथां खां? गंबड़ का गंबट खां। पंहिंजो नालो ॿुधाईंदो जी? लोंग बटी वगैरह लोंग बटी लोंग फ़कीर गंबट वारो। अदा लोंग खुश चाक चङो भलो जी। अदा तो साला मुआलो वडो वांगा जे सुबह सुबह जा तो करे करे जे जी अदा सुबह सुबह दा जो जो प्रोग्राम में न न जहिड़ो बेड़ो कोन हुजे, या असांजी कचहरी हुजे, असांजो हाल वालो हुजे। पतो हुजे ए मोहब्बत हुजे वाला बराबर करे सुबह का प्रोग्राम हम दो जी और प्रोग्राम वलनो जे रे अबा एॾा असांजो असांजो ॻाल्हाइण बि ईअं हुजे, असांजी मोहबत ईअं हुजे, इहा झेड़ो फसाद न हुजे। चरा इहे झेड़ा त उहे हुजनि जेके कबीला ई थींदा हुजनि। असांजो इहो नने घेरा ये तो क्या मोहब्बत वाला घेरा जो तेरा मां वाला मुआ गुजार जे मारे जे न बा न ईअं कोन। इहो असांजो असांजो मोहबत जो प्रेम जो झेड़ो हुजे। इहो असांजो खेरस अली ॻाल्हाइण अहिड़ो हुजे बसि। जो खैर जो तबियत सही हुजे, तबियत सही हुजे, तव्हांजी डॉक्टर जी तबियत सही हुजे अदा। वॾी महिरबानी जो। तबियत सही हुजे, डॉक्टर जी असांखे का बि ज़रूरत न हुजे। बाक़ी ऐं हा बाक़ी जेकर तव्हांजी कुझु ख़राब हुजे त टिकी फोटो हितां मोकिल। हा टिकी फोटो जेको हुजे न, टिकी फोटो। अवां जेके सुबुह सुबुह सां उथी हलो चलो ख़ुशि मज़ाज में पाण खे बहितर रखो त पोइ कॾहिं बि डट करे ज़रूरत। पर हा, तबियत जो चेकअप ज़रूरु कराइणु खपंदो हुजे। हिकिड़ा माण्हू असांजा अहिड़ा हुजनि, बुखार हुजे, घर में पिया हुजनि, हो कुड़ चढ़ी वेंदा हुजनि बुखार जा, पर ॿिया माण्हू अहिड़ा हुजनि डॉक्टर साहिब सां राब्ते में हुजनि। हू हुननि खे ॿुधाईंदो हुजे, शुगर ॿुधाए, बुखार ॿुधाए, तबियत वरी चवंदो हुजे ही टेस्टूं कराईंदा हुजो, पोइ हुननि खे ख़बर पए तबियत में छा हुजे। पोइ हू पंहिंजी तबियत खे उन आधार रखंदा हुजनि त तेल न खाइणो हुजे, तरियलूं शयूं न खाइणियूं हुजनि, मानियूं केतिरियूं खाइणियूं हुजनि, वज़न केतिरो पोइ बरक़रार रखणो हुजे। बाक़ी न त पोइ आणियूं ऐं चाढ़ियूं आणियूं ऐं खाईंदा वञूं, आईंदा ऐं खाईंदा वञूं, बसि पोइ इहो हुजे। हिसारो वरी हेने कयो हुजे। हल हिसारो जेको पहिरियां कयो हुजे उन हिसारे खां पोइ हाणे दिल्ली न चए तो रे हिसारो। तो हींअर इहो कयो हुजे, जेको हुजे खाईंदा हुजे, जेको हुजे खाईंदा हुजे। इहा त तुंहिंजी आदत हुजे। इहो पहिरियों हिकिड़ो पेती में कासल शइ न छॾी हुजे, कुअनि जी त ज़रूरत ई न हुजे, सभु शयूं खायो, हिते थियो बीठो हुजे। रुॻो कुआ बि न हुजनि, कुयूं बि घर में हुजनि। इहा जेका घर में कुई खाईंदी हुजे न पोइ पाण वांगुरु हुजे। सो हाणे वरी हलंदा हुजूं कलाम ॾांहुं बि। अदेब चयो जेको कलाम भलो ॾेखारींदा हुजो, ॿुधाईंदा हुजो। सो अॼु वरी हिकिड़ो भला पोइ अधो बि ॾिसंदो हुजे, सभु ॾिसंदा हुजनि। सो हिन मौसम बि सुठी हुजे, हिकिड़ो बलोची कलाम हुजे, हिनखे अवां ॾिसंदा हुजो। हुन खां पोइ वरी ख़बरूं हुजनि, ख़बरुनि खां पोइ ॾिसंदा हुजो, हुन खां पोइ वापसि ईंदा हुजो त अञा त असां कचहरियूं कयूं। ईंदे चवनी आओ, वेंदे चवनी वेह। ईंदे चवनी आओ, वेंदे चवनी वेह, छॾे सारो ॾेह, अंगण अचिजे उन्हनि जे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां खे अवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे। साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हलो, अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था? अडानी इमरान नंद सक्कर मां साईं, ज़िलो सक्कर।
छाल हुजे ता सखर वारा ख़ुशि चाक चङो भलो। शुक्र आहे करीम जा कुर्ब। तव्हां ॿुधायो मौसम केॾो गुज़रे? हा मौसम भलो आहे। तव्हां ॾे भला मौसम कीअं हुजे अदा? असां वटि ॾाढी गर्मी आहे ॾाढी। माना तव्हां वटि गर्मी हुजे मौसम सही न हुजे? हा तव्हां वटि एसी भला लॻल हूंदी न घर। सो भला इहो सखर शहर में वेठो जी ॿाराड़ी में? हा शहर में साईं। शहर में ॿियो सभु ख़ैर हुजे? घर भाती सभु ठीकु हुजे? दुआ शुक्र आहे अलाह जा एहसान। तव्हां ॿुधायो कुझु लॻा पियो ठीकु मज़े में? अॼु जहिड़ो बेड़ो बंदि आहे न? जहिड़ो बंदि आहे हाली हड़ताल हुजे जहिड़े जी हाली बंदि मौसम हुजे। भलो हुजे न? भले मोहबत में वञो मोहबत। हा वाह मोहबत विराईंदा हुजूं हाणे। विराईंदा हुजो। असांखे ममता लाचारी ॿुधायो रिश्ता ॿिया बि घणा पर अमर जी ज़रूरत आहे। हा ज़रूरु ज़रूरु। हाज़ुर हाज़ुर ज़रूरु ॿुधाईंदा हुजूं। वॾी महिरबानी हुजे लख थोरा जा सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। हाणे घर में जे अहिड़ी जनानी हुजे पोइ सम्झो त घर में माना सुकून हुजे। वाड़े अदा बसि तुंहिंजी ॻाल्हि रखी हुजे तूं बाक़ी हाणे तूं हाणे कीअं ॻाल्हि करी बाक़ी इहो अधो हुजे जेका बात वो हिकिड़ी जनानी पंहिंजी गिला कंदो हुजे। अधो हुजे अली शेर जाफरी जेकबाबाद खां वेठो ॾिसंदो हुजे पंहिंजी फैमिली सां गॾु। हा सो यूसी बि लिखियल आहे कहिड़ी जेकबाद खां पोइ 1200 ॾिसंदो हुजे। अदा हाजी अली शेर जाफरी साहब साईं जाफरी साहब वॾी महिरबानी लख थोरा वांजा। हलो तव्हांखे सलाम हुजनि। हलो अस्सलाम वालेकुम नमस्ते। नमस्कार हुजे अदा किथां पूरल निकितो हुजे। छाल हुजे ता ठीकु हुजे चङा भला तबियतूं ॿाहिरि हुजनि। वाह 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 कीअं हाल को अहवाल ॾींदो हुजे दा। वाह 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 रोंबा खुटाए वठंदो हुजे ऐं कम सां जेको हींअर मौसम थधी हुजे त रोंबो करे वठंदो हुजे इहो बसरनि जो सारियुनि जो वांदो थींदो हुजे त पोइ वरी हाल वाल कंदा हुजूं। वॾी महिरबानी लख थोरा। सलाम ॾींदा हुजो अदा। हाणे तूं हिन खां हैदर भट्टीअ खां पुछंदी ॿियो ॾे हाल वाल। हाणे ही मौसमियात खाते में भर्ती थियल हुजे तोखे मौसम जो ॿुधाईंदो पर पोइ बि साबत हुजेसि हर हफ़्ते जेको हुजे न हाज़िरी ॾींदो। हाज़िरी त भली ॾे पर तूं पुछेसि ॿियो हाल ॾे मौसम जो ही छा मौसम में मौसम जो हाल न पुछो हुजे मुंहिंजो ॿियो को हाल अहवाल ॾींदो हुजे। हाल अहवाल हाणे ही वरी सॼे पाड़े जा हाल अहवाल त कंहिं कंहिं सां छापे कयो कंहिंजी गिला करे तोखे ॿुधाईंदो हुजे घुमंदो फिरंदो हुजे न। हलो हेलो जी बाबा केरु कहिड़े शहर खां? कानपुर मार खां हुमेरा नाज़ मलिक। अदी ख़ुशि चाक चङी भली। हा तव्हां ख़ुशि ठीकु ख़ैर सभु ख़ैर लॻो तव्हांखे सभु ख़ैर हुजे तव्हां ठीकु लॻा पिया हुजो। हा ठीकु लॻा चऊं तव्हांजो दुआ हुजे। अदी प्रोग्राम कीअं लॻे? प्रोग्राम सुठो थो लॻे। फरमाइश जेको कयूं था उहो पूरो नथा कयो। कहिड़ी फरमाइश कई हुजे? फैज़ा अली मलिक जो अॻे तव्हांखे शैला गुल जे नाले चयोसीं उहो बि न कयो अथव। शैला गुल जो? हा शैला गुल जो। अॼु शैला गुल जो गीत तव्हांखे ॿुधाइनि ॾेखारींदा। हाज़िर हाज़िर अदी हाज़िर। ॿियो ख़ैर मौसम सही हुजे अदिया मां ॾे ठीकु हुजे वॾी महिरबानी। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो अदी। हैदर भट्टी तोखे सॼे ॻोठ जी गिला करे ॿुधाईंदो हुजे पोइ तूं चवंदी हुजे अहिड़ो बि न हुजे। चङो हाणे तूं अहिड़ो बि न हुजे। हा अहिड़ो बि न हुजे मुंहिंजो भाउ हुजे इहो ईअं न चवंदो हुजे। मूं छा चयो हुजे? अलाए तूं बि रगो मना चवंदो हुजे त मौसमियात वारो हुजे तोखे हवाल ॾींदो हुजे चरिया घुमंदो फिरंदो हुजे जरे हित जरे हुत इनखे हाल अहवाल जी ख़बर हुजे रगो नासूं टेड़ींदो हुजे। भाई मां सादो ज़रूरु हुजां पर तूं मूंखे एॾो बि चरियो न ठाहींदी हुजे। सादड़ो मां बि ज़रूरु हुजां पर एॾो बि चरियो न ठाहींदी हुजे। तूं सादड़ो हुजे। हा एॾो सादड़ो हुजां पोइ तॾहिं इहो वरी ॿुधाईंदा हैदर मुंहिंजो हीअं हुजे भाउ हीअं हुजे मूं जेका ॻाल्हि कई हुजे उनजो गुंधण ठाहे छॾियो हुजे। पोइ छा हुजे मां चाहे हैदर इहा ॻाल्हि न हैदर मुंहिंजो भाउ सुठो मूं कॾहिं चयो त मिटीअ में तोखे जेको हुजे ख़बरूं ॿुधाईंदो हुजे ऐं हीअं कंदो हुजे सॼे पाड़े जूं ख़बरूं ॿुधाईंदो हुजे
हाणे भलो हुजे हाणे हेदर ॼण वणंदा पखी उॾामी हुजे हाणे उनखे असां पंहिंजे हिननि में वठा घर में आहियूं उनखे ठीक ठीक आहे ठीक ठीक आहे हलो हेलो साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था साईं आसिफ अली चना जो अर्ज़ु कयां साईं दरियासीन खां। आसिफ साईं ख़ुशि चाक चङा भला गड़ियासीं ठीकु दुआऊं कयल कुझु आहे सभु सभु ख़ैर साईं तव्हां ठीकु आहियो चङा भला तबियतूं बहार दुआ दुआ साईं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करम तव्हां ख़ुशि आहियो साईं रामू राधा ख़ुशि लॻा पिया आहिनि बसि बिल्कुलु ख़ुशि हुजो अदा तव्हां सभु ख़ुशि हुजो सभु ख़ैर अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे दुआऊं पिया कयूं। वाह वाह अव्हां जूं दुआऊं असांजे लाइ तव्हां तॾहिं त असां बि अव्हां जे लाइ उभ पेरा बीठा हुजूं मौला तव्हांखे खिज़री हयाती ॾे मूंखे तव्हांजो प्रोग्राम तमामु ॾाढो भलो लॻंदो आहे। वाह 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 मोहबतूं मोहबतूं अदा इहे छंछरु ते ॾिसंदा हुजो जी जी साईं छंछरु आचर ते ॾिसंदा आहियूं हाणे ॿ ॿोल आहिनि साईं तव्हां ॾिसंदड़नि जे लाइ बि तव्हांजे लाइ बि ॿ ॿोल ॿुधाईंदो हुजे जी साईं साईं वाह 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 ॿुधाईंदा हुजो त पोइ वरी मां 6 ॿोल ॿुधाईंदो हुजां राधु लॻे साईं काथे ओ जानी है आओ चरिया तोले दिलड़ी चरी है आओ चरिया तोले दिलड़ी चरी राहों पियो ॾिसां बांधी पियो पुछां रोई रोई मां खत तो लिखा राहों तो ॾिसां बांधी तो पुछां रोई रोई मां खत तो लिखा काथे ओ जानी है आओ चरिया तोले दिलड़ी चरी है आओ चरिया तोले दिलड़ी चरी वाह दावा वाह तुझे छोड़ जियो हराम क्यों आ कुछ न वणे सब नेड़े हराम क्यों आ तुझे छोड़ जियो हराम क्यों आ कुछ न वणे नेड़े हराम क्यों आ अहिड़े जीअण खां मूंखे मिठड़ा देहा ज़हर ज़री है आओ चरिया तोले दिलड़ी चरी है आओ चरिया तोले दिलड़ी चरी राहों पियो ॾिसां बांधी पियो पुछां रोई रोई मां खत पियो लिखां राहों तो ॾिसां बांधी तो पुछां रोई रोई मां खत तो लिखां काथे ओ जानी है आओ चरिया तोले दिलड़ी चरी है आओ चरिया तोले दिलड़ी चरी। हेलो साईं वाह वाह दा अदा वदा बि त मां रोई ईंदो हुजां पोइ तोसां ॻाल्हाईंदो हुजां दा खेण छा थो हुजे वदा तूं ते अदा वॾी महिरबानी ओ ईअं माण्हू खे कोसो त करणु खपंदी हुजे चरिया तोखे छा थियो हुजे मां रोई अचां खत बि त लिखियो हिते तोखे रोअण में छा थींदो हुजे ज़माने जे अॻियां रोअण सही न हुजे पोइ ज़मानो सम्झंदो हुजे न कमज़ोर पर जेको हुजे रोअण जी हिन में कहिड़ी ॻाल्हि हुजे कलाम में ये ॿोल हुजनि न वरी ज़माने जे अॻियां रोअण पोइ वरी ज़मानो चवंदो कमज़ोर माण्हू जे ज़माने जे आॾो त रोबो न हुजे हा हिन करे पोइ मां कुंड बि थोरो रोई हाणे अचां त बीहंदो हुजे पोइ वरी वञी रोअंदो हुजां अंदर ॿ टे सोंटियूं हणंदी हुजे पोइ लागी तो रोईंदो हुजे ईअं रोअण न ईंदो हुजे सोटियूं हणंदी हुजे पोइ छॾींदी हुजे तूं आऊं न हणंदी हुजां बाक़ी हल चिब मत पटिया चिब तूं मूंखे सोटियूं हणंदी हुजे तूं पोइ छा कंदी हुजे तूं जी अॼुकल्ह वरी छा आयो त न ॻाल्हाईंदो हुजे इहो निकिरी वई हुजे वरी तार ॻाल्हाईंदो हुजे
हुजे ॻाल्हाईंदो हुजे पोइ अची ॻाल्हाईंदो पर रोई त वठंदो हुजां न रोड़ी ईंदी मां तोखे पाण ई हुजां अब तव्हांजो कलाम ॾिसो त मां थोरो रोई अचां हा ख़त मां वरी हिनखे सोंटियूं हणी रोड़ींदी हुजां हल एक दफ़ो ॿीहर फलिकार चवंदा हुजो पंहिंजे प्रोग्राम राम राजा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं तूं वरी छा हुजे यो खड़ी नीम के नीचे हेखली बैठा हूँ हाँ खड़ी नीम के नीचे हेखला बैठा हूँ बैठा हूँ न हो तो खड़ी नीम के नीचे हूँ था हेखली जातड़ो वताड़ो माना छानी मानी वेखले हेखली ना होवे हेखला हूँ हाँ तू तो बस पान खेसर ठाहे जोड़े बड़ा
मने भी हेखला हूं ना। तन्ने का होवतो मने घर काहे को मर्द होवे। कहतो सानी मानी वेखलो करत हूं, तन्ने का होवतो मने घर में मने मर्द हेखलो मर्द है। हेखलो मर्द होवते हावत हो कुजारो हमरी मर्जी होवतो ना। हाँ तन्ने का होवे थारी मर्जी होवे, मारी मर्जी काहे होवे। हमरा मन कहत हो काहे कहत हो। का होवतो कलाम का होवतो खड़ी नीम के खड़ी नीचे। नीम के नीचे होता। हाँ हमरा मन कहतो, हमरा मन भी कहत हो। थारा मन तो होवे क्या। था मारा मन भी कहत हो, खड़ी नीम के नीचे हूं तो है खला। हेखला हाँ हाँ तो जी वडो हाँ वडो ठंडो ॿियो बाक़ी छा हुजे। थारे वडो होवे हेखली होवे हथ हो। मुख ॾिसंदो हुजी न, हे यकदम मुंहिंजे हीअं दिलि चयो हुजे, मुंहिंजे मन मुख चयो हुजे का अॼु हो झुंगारींदी हुजे। तोखे ॾिसी ॾिसी हाणे अधु अखियूं ख़राब थी वयूं हुजनि, अञा छा ॾिसंदो वञा। अधु अखियूं वञी हाणे चश्मे ते अची पुॻो हुजां, अञा ॾिसंदो हुजां। चङो इहा ॻाल्हि हुजे ॾिसी ॾिसी अखी मां अखियूं ख़राब थी हुजे त वरी कोन थी हुजे। छो हा मना तो जो अखियूं ख़राब थी गयूं हुजनि। माना चवंदी हुजे ॾिसंदो हुजे, ॾिसी ॾिसी धूड़ हुजे छाई हुजे। बसि तोखां मथे खां धूड़ हुजे। हा कहत हो मने सुणावे के हेखली हूं, हेखली घर काहे होवे घर। कहत हो मने घर हेखलो, मने हेरामलो हेखलो। घर में मने मर्द कोई होवे त ना हो ना। काहे होवत हो, काहे होवत हो। मने अकेला वेखत आओ। पागल होवतो हाँ हाँ थारे करो होवे, थारे मने करो होवे पागल। हाँ मन्ने करतो हाणे मरे पागल करो होवे, हाणे अंधो भी करो होवे। हाणे राधा सच कहतो तन्ने मच लगत हो, हमरा का कसूर होवतो। कहवत हो मने भी कहत हो। वेख वेख मारे आँख खराब होवत हो। थारे वेखा थारे वेखा जावत हो तो ना आवत हो। थारे थोबड़ा सोन दा हो, थारे वेख दा हो। चलत हो चलत हो चलत के जनानी का होवतो। जनानी ना होवे, काहे जनानी होवे। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। बाबा केर कड़े शहर का। कैसी केला की मछली। केर बाबा कड़े शहर का। कैसी केला मछली। मकली का। जी जी बियो खैर हुजे बाबा, ठीक हो जो। हेलो जी हाँ सब खैर हुजे। कल बाबा फोन कई हुजे, कल बि फोन कइजे। ॿियो घर वारा सभु ठीक हुजनि। हा कीअं हुजे अॼो की मौसम कीअं हुजे मकलीअ जी। तमामु सुठी हुजे ज़बरदस्त। भला हाणे तव्हां को नेरनि पाणी अॼु को घर में बाबला पचाई हुजे, घर में को नेरनि पचाई हुजे तो को हिकिड़े वाधू महिमान जी पचाई हुजेव त पोइ हेॾे मोकिले ॾींदा हुजो। मुंहिंजी घरवारीअ थोरो मथे में सूर थी पियो हुजे, बुखार बि हुजेसि, हथ थड़कंदा हुजनिसि, ॿाहूं जेके हुजनि उन्हनि में सूर हुजेसि, सो सुबुह सां नेरनि न पचाए सघी हुजे। हा जी वॾी महिरबानी हुजे, अलाए अधी हा चई हुजे अलाए न चई हुजे, सिग्नल जो मसइलो हुजे। जनानी जेका हुजे न उहा चाक न हुजे, सफ़ा बीमार थी पई हुजे, सो हाणे रध पचाव खां वई हुजे वीचारी हली। हाणे माना उहा रुॻो ईअं घर में वेठी हुजे, ईंदी हुजे ऐं मूंसां जहिड़ो कंदी हुजे, ॻाल्हाईंदी हुजे ज़ोर सां, बाक़ी जेको हुजे रध पचाव खां उन खां सफ़ा। हींअर बि ॾिसो त वञी किरी हुजे न त उते अञा ॾिसंदो हुजांसि उहो कहिड़े हाल में हुजे। सो हाणे वरी कलाम ॾांहुं हलंदा हुजूं
सो थर हींअर थोरो इहो थर जो बि ज़िक्र करूं हींअर थर जो सूंहं कढी हुजे हाय जिथे मींहुं पियो हुजे सो थर अहिड़ी त सूंहं कढी हुजे अहिड़ो त फितरी रंग थर जो ईअं जुड़ी पियो हुजे अहिड़ी त सूंहं निखरी पई हुजे थर जी जो वञी थींदा हुजनि ख़ैर ऐं थर जी रहणी कहाणी ॾिसंदा हुजो त ख़ाली झोपड़ो बि हिन रावण ऐं राधुल जे घर जी झोपड़ो हुजे ख़ाली उन में बि जेके माण्हू रहंदा हुजनि सो उन्हनि जी बि ॾिसो त ज़िंदगी केॾी न प्यारी सुहिणी ऐं हुजे ऐं मालवंद माण्हू जेके हुजनि उहे बि केॾा ख़ुशि हुजनि सो थर जी इहा फितरी सूंहं ॾिसंदा हुजो इनखे ॾिसण लाइ दुनिया जा माण्हू ईंदा हुजनि असां ख़ुशि नसीब हुजूं त असां वटि दरिया बासा हुजे थर बि हुजे त काछो बि हुजे जबल बि हुजनि सो इहो केॾा न ख़ुशि नसीब हुजूं उन सां गॾोगॾु वरी भिटाई साईं जहिड़ी शख़्सियत असांजे सिंध में हुजे जंहिं दुआ कई हुजे आलम सभु आबाद करी थर खे बि दुआ सॼी सिंध खे दुआ पूरे मुल्क खे पोइ आलमनि खे बि दुआ हुजे सो हाणे वरी इहो कलाम हुजे ॾाढो भलड़ो इहो बि ॾिसंदा हुजो हुन खां पोइ वापसि अचूं त ॾिसंदो हुजां जनानी अलाए कावड़जी वई हुजे अलाए छा हाणे वठी बि ईंदो हुजांसि ढूंढारा पाऊं 12 रामले का खेल है ये खेल देखने वाला है सुनते आंखों ओ देखते आंखों सुनते कानों रामले का कमाल देखें तो जो कमाल हो जाए थार ये मौसम है बरसातों का यहाँ थर में बहुत सांप पैदा होते हैं इनमें सांप हो जाए हाँ अच्छा और ढूंढारा पाऊं 12 जो तू ढकुला ईंदी हुजी माई हिन मां तो जहिड़ी बला निकिरंदी हुजे हिन मां तो जहिड़ी बला ढूंढारा पाऊं 12 छा निकिरंदो हुजे हलंदी हुजी छॾींदी हुजी न भला हाणे तूं खे बि न छॾींदी त हुजी न छा हुजे ढूंढारा पाऊं 12 हिन में अहिड़ो भलो जेका करतब हुजनि उहे करूं असां हिन में छा हुजे हिन में जहिड़ी जागंदी राधुल जहिड़ी बला हुजे जहिड़ी हिन में ना हुजे लुंडी हे मां लुंडी केॾा हुजे हिन में उहो ढूंढारा पाऊं 12 फ़कीर रामले जो तोखे जेको हुजे ख़्यालु करणो हुजे तोखे खीर पियारींदो हुजां तोखे जेको भत खाराईंदो हुजां तोखे अच्छा चांवर खाराईंदो हुजां खीर अच्छा चांवर खाराईंदो कंदो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बाबा हींअर ढारे जो टाइम हुजे तूं अची पुॼी वियो हुजे भला ख़ैर हुजे ॿियो ख़ैर हुजे चङो भलो हुजी हाँ शुक्र अल्लाह जो पदी राजा गरीबन गरीबनि जो ख्यालु कंदा हुजूं तूं हाणे ग़रीब मां हाणे अमीर थी वियो हुजी न सभिनी खे सलाम अदा सभिनी खे सलाम वॾी महिरबानी लख कुर्बो भला निकिरी पवंदी हुजे ईअं भुल ॾेई हिनखे पहिरियां जेको हुजे हुनखे सम्झाइणो हुजे हा हिनखे चवंदो हुजे हिनखे हिनखे पहिरियां सम्झाईंदो हिनखे चवां त तो जहिड़ी अॻई बि घर में हिकिड़ी अहिड़ी बला माना घर में अॻई बि हिकिड़ी अहिड़ी बला हुजे हींअर ॻाल्हि सम्झंदी हुजी ही को सवलो कमु न हुजे हिकिड़ी फोन कॉल हुजे हिनखे मां जॾहिं ढारा ॿारा हाणे हलो
जी बाबा केर कड़े जी बाबा केर कड़े शहर का अदा सारा ॻाल्हायां पई पन्नू आस्त सां। अदी सारा ठीक हो जो चंगियूं भलियूं। सावनि सां ॻाल्हायूं पिया। ॿियो कीअं हुजे घर वारा सभु ठीक हुजनि? तव्हां ठीक हुजो? अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्लाह जा। तव्हां चाहियो ठीक पुछां? सभु असां बि ठीक लॻा पिया हुजूं। अदी तव्हां हाल अहिवाल ॾींदा हुजो। अभी मुसलसल तव्हां ॾे असां नंबर हणूं पिया। मुंहिंजो घरवारो हणे पियो आर्मी में आहे, नंबर लॻे ई कोन पियो। अॼु मुंझ में संगाई आहे त नंबर लॻी वियो आहे। हाणे त फोन कॉल लॻी वई हुजे, कचहरी कचहरी थी वई हुजे, तव्हां सां शामिल थी गया हुजूं। इंशाल्लाह आयो त पुछिजो केर केर असां। हा ख़ुशि हुजे असां ख़ुशि। लॻो पियो हुजे। ॿ मिंट असां ॻाल्हायो, असांजो घरवारो निकिरी अचे हुन सां भलो ॻाल्हायो। अधे के मुंहिंजा सलाम। अदा हुन सां ॻाल्हायो हिकिड़ो तव्हांजे सिक में ॻाल्हि कंदो आहे तव्हां ॾे। कॉल कंदो हुजे? हा हा मां हुनखे मोबाइल ॾियां थी न ॻाल्हाए। ॾींदा पोइ मोबाइल छो खसी हुजेव साॻई? हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम। अवा केर कड़े शहर का? किसान भरा खैरा ॿियो मिले खैरा तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं, तमामु असांखे पसंदि ईंदो आहे। मां ऐं मुंहिंजी फैमिली जो तव्हांखे तमामु सही। ॿियो तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? ॿियो मिले खैरा? सभु ख़ैर हुजे। अॼु भाॼाई हथ मां फोन सवेल ई खसे वई हुजे, पोइ ॿुधाई त मुंहिंजे घर वारे सां ॻाल्हाईंदो हुजे। थींदो तव्हांखे ॾिसंदो प्यार मोहबत कंदा आहियूं। हा बाबा प्यार मोहबत ठहे, पर मूं इहो ॾिठो जे भाॼाई फोन खसे पोइ वरी ऑर्डर कयो हुजे त हाणे ॻाल्हाईंदो हुजे रामले सां। जी जी तव्हां ॿुधायो पंहिंजो हवाल ॾियो। सभु ख़ैर लॻो पियो हुजे। पने वारनि खे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे तव्हां एतिरो प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो। एॾो प्यार मां नंबर मिलाए करे ऐं वरी हाल अहिवाल ॾींदा हुजो। इहे तव्हांजा कुर्ब हुजनि। अदा महिरबानी मुंहिंजी भेण, महिरबानी महिरबानी। बचड़नि खे सलाम। सलाम उन्हनि खे प्यार कंदा हुजो ऐं असांखे दुआउनि में यादि कंदा कयो। वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी। लख थोरा वॾी महिरबानी। ढोढारा पाऊं ॿारहा तूं हेॾे थींदो हुजी, मां हेॾे थींदो हुजां, तूं हेॾे थींदी हुजी, ही हेॾे थींदो हुजे, हे हेॾा फिरंदो हुजे, मां हेॾा फिरंदो हुजां। हा ढोढारा पाऊं ॿारहा तोखे भत खाराईंदो हुजां, तोखे खीर पीआरींदो हुजां, तोखे खट मिठड़ा खाराईंदो हुजां, तोखे रेवड़ियूं खाराईंदो हुजां, तोखे नकुल खाराईंदो हुजां। रेवड़ियूं तोखे घर में हीअं विहारे हिन ते विहारे छॾां, तूं हीअं कर खणी राधल, हीअं कर खणे रामण जेको हुजे विच में हीअं फिरंदो हुजे जीअं नोर फिरंदो हुजे। हा ढूंढारा पाऊं ॿारहा, पर हिकिड़ी फोन हुजे, तूं पंहिंजो इंतज़ार करी, मां तो ते ख़्यालु रखंदो हुजां। हलो सलाम वालेकुम अदा रमन। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कड़े शहर खां? फकीर धनी बच्चां जो गुलशन मेमार कराची। फकीर साईं छा हाल हुजे? ख़ुशि चाक चङो भलो? दुआ दुआ अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो ख़ुशि हो? सभु ख़ैर सभु ख़ैर। तव्हां ठीक हुजो? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी। तव्हां ख़ुशि हो? ॿियो ख़ैरा? दुआ ख़ैर दुआ लॻू पई हुजनि। ॿियो को हाल अहिवाल ॾींदा हुजो। अदा फकीर साईं काथे? जी जी छा ॿुधायां हाणे? मूं चए ॾी दूरी रखंदो हुजे अलाए अॻे बि तो कलाम ॿुधायो वॾो ॾिसंदड़ न पसंदि कयो हुजे, मुल्का मुल्क तुंहिंजो कलाम हलियो वियो हुजे। हा 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 ॿुधायो। उहो न्यापो पुॻो हुजे? बिल्कुलु पुछंदो मसइलो ॻाल्हि आहे त हाणे बि काफ़ी टाइम खां वठी हणा थो, ख़ुदि नंबर देरि सां खणनि था। बसि इहे मोहबतूं न मोहबतनि में तो जहिड़ा सभु महबूब माण्हू भेनरूं ॿाहिरि सभु जो फोन कंदा हुजनि, पोइ इन करे मिड़े तकलीफ़ बड़ी अची वेंदी हुजे। हा न को मसइलो कोन्हे, ख़ालिद साहिबु हूंदो नंबर सुञाणींदो कंदो त हिते कनि। हा हेॾे बि फ़क़ीर वेठा हुजनि, फ़क़ीर क़दुर वारा हुजनि। हा इहो ॿुधायां थो मां जंहिंमें कलाम। वाह 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 वाह। ॿुधाईंदो हुजे त पोइ को ढारो बणंदो हुजां।
पतन सां पाक थियूं आहिनि अदलो गवाही सदा सदर पोश में तनजो वाहिद थियो वाही ओ चाड़ी ऐं लाही सुणा शहर चल सुध लही समझी वियो ओ ला 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 ओ फ़क़ीर सां त फ़क़ीर बसि इहो हिसो रहियो हुजे ईंदड़ हफ़्ते ज़रूरु अवां सां इहो रंग ज़रूरु ॿुधंदा हुजूं मोहबतूं हुजे न प्रोग्राम जो वक़्तु सफ़ा पुॼाणीअ ते पुॼी वियो हुजे सो इहे लख थोरा तुंहिंजो जेको दर्द हुजे उनखे सम्झंदा हुजूं ऐं इहा जेका आलाप हुजे इहो रूहनि खे छुहण वारो आलाप हुजे पाण जेको हुजे हो थियो हुजे के सॼो इहो ॿुधंदा हुजो पर वक़्तु जेको हुजे उहो इंतज़ार न कंदो हा सो थोरो मिड़े इहो माजरत हुजे ईंदड़ हफ़्ते वरी इहो कलाम ज़रूरु मांझ में अवां खां ॿुधंदा हुजूं सो जाॾे पेर हुजे ताॾे ख़ैर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ जी ॿोली धणी अवां जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे रामू दादा खे इजाज़त ॾींदा हुजो वरी ईंदड़ हफ़्ते छंछर ऐं आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं ज़रूरु अवां जी ख़िदमत में हाज़िर पर हा वेंदे वेंदे सुरा फ़क़ीर ऐं साथियुनि जो आवाज़ हुजे ओ भिट जा भिटाई वो भिट ते वसई नूर मुझको पुॼायो हिते बि हंधि जे ओ ढारा पौ बरहा ॾींहुं हुजे राति हुजे तोखे हिते रहणो हुजे ॾींहुं हुजे राति हुजे मींहुं वसे झुड़ी फुड़ी हुजे तोखे हिते रहणो हुजे पर हाणे तोखे खीर पियारियां तोखे मानी खाराईंदो हुजां तोखे बिस्कुट खाराईंदो हुजां तोखे रेवड़ियूं खाराए छॾियां तोखे नकुल खाराए छॾियां तोखे पिटा बिस्कुट तोखे शहर घुमायां तोखे पार्क घुमायां तोखे ढों ढारा हिनखे काबू करे मां